अस्सलाम वालेकुम। कुछ ज़िंदगी जा वाक़ियात मां तव्हां सां शेयर कंदुसि। मां डॉक्टर आसिफ़ अली, मुंहिंजे वालिद साहब जो नालो डॉक्टर हाजी नज़ीर अहमद सूमरो। नंढे लाइ खां ई मुंहिंजे वालिद साहब खे ॾाढो शौक़ु हुयो त मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदुसि। असां बख्शापुर जा हुआसीं, कश्मीर माइग्रेट करे आयासीं ऐं मुंहिंजो सभ खां पहिरियों एडमिशन थियो कैडेट कॉलेज पिटारो में। कैडेट कॉलेज पिटारो वियासीं, उते जेको आहे सो ॾाढो मज़ो हूंदो हो। वियासीं उते, हिकिड़ी यादगार ॻाल्हि, असांजो सिंधी ॻाल्हाइण जो स्टाइल ॾाढो मुख़्तलिफ़ हूंदो हो हितां। हुते हू सभु ॻाल्हाईंदा तव्हीं, असीं, आऊं, ऐं असां ॻाल्हाईंदासीं मां, तूं, त ॾाढो खिलंदा हुआ त रोडां पेंटां शर्टां हो ॾाढो फज़ीलत सां ॻाल्हाइनि। असांजी उन में मुहबत ऐं मिठास त ॾाढी हूंदी हुई, पर उन्हनि जेतिरी फज़ीलत ॻाल्हाइण में एतिरी घटि हूंदी हुई। त पोइ आस्ते आस्ते उहे सभु शयूं सिखियूंसीं, गुज़रंदो वियो वक़्तु। मां पंहिंजे कॉलेज में कॉलेज स्क्वाश टीम जो कैप्टन हूंदो हुउसि, इंग्लिश उर्दू ऐं सिंधी डिबेटिंग सोसाइटी जो मेंबर बि हूंदो हुउसि। जीअं पिटारो मां निकितासीं त मुंहिंजो शौक़ु हुयो मेडिकल में वञण जो। मां चयो मां पंहिंजे बाबा खे फॉलो कंदुसि ऐं अलहमदुलिल्लाह मुंहिंजो फस्ट अटैम्प्ट में एडमिशन थी वियो। MBBS चाणका मां कई, पोस्ट ग्रेजुएशन मूं लियाकत यूनिवर्सिटी जामशोरो मां कई। मुंहिंजी ज़िंदगी जो वॾे में वॾो ॾींहुं उहो ई हुयो जंहिं ॾींहुं मूं पंहिंजे बाबा खे फ़ोन कयो त मुंहिंजो पोस्ट ग्रेजुएशन जो एग्ज़ाम फस्ट अटैम्प्ट में क्लियर थी वियो आहे। ऐं मुंहिंजो बाबा फ़ोन ते ई रोए पियो, मां हेॾां फ़ोन ते मुंहिंजे अखियुनि में ॻुड़ा अची विया। बसि बाबा चयो त मूंखे सभु कुझु मिली वई, तो पंहिंजो इम्तिहान पहिरीं अटैम्प्ट में पास कयो आहे। बसि उन ॾींहं खां वठी अलहमदुलिल्लाह अॼु ॾींहं ताईं ख़िदमत जो कमु बि कयूं था, पंहिंजी नौकिरी बि कयूं था, क्लिनिक बि कयूं था, जेतिरो थिए थो। हिन कोरोना वारे ॾींहंनि में बि अलाह साईं असां उहो तमामु घणो कमु वरितो आहे, कमु कंदा रहूं था। स्पोर्ट्समैन बि ॾाढो सुठो हूंदो हुउसि मां, ऐं पढ़ाईअ सां शौक़ु हुयो मुंहिंजो। ऐं फैज़ अहमद फैज़ खे ॾाढो पढ़ंदा हुआसीं, दोस्त सदाईं खिलंदा रहनि त यार तूं छा सॼो ॾींहुं हे फैज़ या किताब वेठो ऐं पढ़ंदो। पर फैज़ साहब ॾाढो वणंदो हुयो। फैज़ साहब खे अञा ताईं बि पढ़ंदा आहियूं। फैज़ साहब तमामु ज़बरदस्त शाइर रहियो। बसि ज़िंदगी हलंदी थी रहे, दोस्त बि तमामु सुठा मिलिया आहिनि, ॿाहिरनि जहिड़ा। महिनत कयूं था, महिनत कंदा रहंदासीं। ज़िंदगी में इहो ई अज़म आहे त जेतिरी बि ज़िंदगी आहे असांजी कंहिंजे कमु अची वञूं, असांजो इहो इल्मु, असांजो इहो हुनुरु कंहिंजे कमु अची वञे। तालीम हासिलु कई आहे, उहा तालीम असांजे मुआशिरे में कंहिंजे लाइ उहा फ़ाइदेमंद साबित थिए, असांजो इल्मु कंहिंजे लाइ फ़ाइदेमंद साबित थिए, असां कंहिंजे नूर में हिसो बणिजूं, उहो दुनिया ॾिसी सघे। बसि ज़िंदगी हलंदी थी रहे था। काफ़ी वाक़ियात रोज़मर्रा जी ज़िंदगी में पेश अचनि था, मूं वटि इलाही ईंदा आहिनि। हिकिड़ी अम्मा कुराड़ी आई, उनजी अखि जो ऑपरेशन थियणो हुयो। बसि उन वाक़ई मुंहिंजी ज़िंदगी खे झंझोड़े छॾियो। मूं चयो अम्मा तुंहिंजी अखि ठहंदी? चइबो आहे घणो ख़र्चु थींदो? मूं चयो अम्मा हेतिरो ख़र्चु थींदो तव्हांजी अखि ते, ऐं सामान वठंदासीं। मूंखे का ख़बर न हुई त हुन वटि पैसा आहिनि या न आहिनि, या दवाउनि जो केतिरो ख़र्चु अचे थो। त अचानक सां हुन चयो त भाउ मूं वटि इहे 2 वालियूं आहिनि, इहे वालियूं लाहे मां गिरवी रखंदुमि ऐं तो वटि खणी ईंदुमि, तूं मुंहिंजी अखि जो जेको आहे न ऑपरेशन कजांइ। इन वाक़ई मुंहिंजी ज़िंदगी खे झंझोड़े छॾियो मूंखे। मुंहिंजा वार उभा थी बीहंदा आहिनि जॾहिं मां ॾिसंदो आहियां। उहा अम्मा मुंहिंजे साम्हूं ईंदी आहे, मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ईंदी आहे। हुन पंहिंजे वालनि में हथु विधा। मां चयोमांसि अम्मा तुंहिंजी अखि बि ठही वेंदी, तोखे नूर बि मिली वेंदो, तूं इहे वाला न लाराइजांइ, तूं मुंहिंजी अम्मा जी उमिरि जी आहे, छा तुंहिंजा वाला लाराए असां तुंहिंजियूं अखियूं ठाहींदासीं, असां छा कंदासीं, असांजो इल्मु इहो कहिड़े कमु ईंदो। बसि अहिड़े क़िस्म जा वाक़िआ। उन ॾींहं खां पोइ इहो मूं तइ करे छॾियो त जेतिरो बि असां खां थिए थो असां मदद कंदासीं, असां ख़िदमत कंदासीं। रिज़्क़ अलाह साईं ॾींदो रहंदो, इल्मु ॾिनो अथसि, तालीम ॾिनी अथसि, त असांजे लाइ रिज़्क़ जा रस्ता बि रोशन थींदा इनशा अल्लाह। पर मदद बि कबी। उन अम्मा वारे कुराड़ी वारे वाक़िए खां पोइ अॼु ॾींहं ताईं मां इहो ई सोचींदो आहियां त मरीज़ खे इहो कोन ॿुधाईंदा आहियूं दादा तुंहिंजी अखि हेतिरनि पैसनि में ठहंदी, अदा तुंहिंजी अखि ठहंदी, तो वटि जेतिरो आहे तूं करे सघे थो तूं कर, बाक़ी असां कंदासीं, अलाह भलाई कंदो तुंहिंजी बि असांजी बि। कुझु वाक़िया हूंदा आहिनि ज़िंदगी में इहे जेके झंझोड़े छॾींदा आहिनि। ईअं हिकिड़ो वाक़ियो हुयो, मां सखर खां चढ़ियुमि, लाहौर वञा पियो। मूंसां गॾु हमरा जेको जहाज़ में मूंसां गॾु वेठो हुजे, ख़ालिद इमैनुअल उनजो नालो हुजे, ऐं फस्ट क्लास वेठो हुयो मूंसां गॾु। अचानक सां हुन मूंखे चयो हाँ भाई क्या करते हैं? मां चयोसीं ऐं पढ़ंदो बि आहियां, डॉक्टर बि आहियां। अच्छा कंहिंजूं किताबूं पढ़ंदा आहियो? मुंहिंजी फैज़ साहब जी किताबूं ॾाढो पढ़ंदो आहियां। मुंहिंजो फैज़ साहब जो नालो खणणु, हुन मूंखे वेठे वेठे अधु कलाक में अलाए केतिरियूं फैज़ साहब जूं नज़मूं ॿुधाए छॾियूं।
मूं चयो वाह साईं वाह, हे त कुदरत जो वॾी ॻाल्हि आहे। त हुनजो मुंहिंजो सिर्फ़ु चवणु त अदा फैज़ साहब मूंखे ॾाढो पसंदि आहे। हुन मूंखे अधु मुने कलाक में को 20-25-30 नज़मूं अहिड़ियूं ज़बरदस्त मशहूर ज़माना फैज़ साहब जूं नज़मूं ॿुधाए छॾियूं, ऐं हैरान थी वियुसि। मूं चयो वाह वाह अदा फैज़ जा दीवाना वाक़ई सिर्फ़ु असां न आहियूं, फैज़ जा दीवाना इलाही आहिनि। पर अहिड़ा खोड़ वाक़ियात अचनि था ज़िंदगी में जेके सेखारे वञनि था, ख़िदमत बि कयूं था, सिखूं बि था डेली बेसिस ते।